बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों अॼु यूनिट पहिरियों पढ़ंदासीं दर्जे 5 मां, जंहिंजो उनवान आहे हेल्पिंग अदर्स। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे तरफ़। यूनिट 1 हिसो पहिरियों, हेल्पिंग अदर्स, ॿियनि जी मदद करणु। 1.1 हिकु ॾहाई हिकु, ओरल कम्युनिकेशन, ज़िबानी ॻाल्हि ॿोल। डायलॉग, गुफ्तगू। आफ्टर द हॉलीडेज़, मोकलनि खां पोइ। यास्मीन, हेलो सबा, हाउ आर यू। यास्मीन, हेलो सबा, तव्हां कीअं आहियो। सबा, आई एम फाइन। सबा, मां ठीकु आहियां। थैंक यू, तव्हां जी महिरबानी। वाट अबाउट यू, तव्हां कीअं आहियो। यास्मीन, आम फाइन। यास्मीन, मां ठीकु आहियां। हाउ वर यूअर हॉलीडेज़, तव्हां जूं मोकलूं कीअं रहियूं। सबा, दे वर ग्रेट फन। सबा, इहे तमामु मज़ेदार हुआ। आई रीड अ लॉट ऑफ स्टोरीज़, मूं तमामु घणियूं कहाणियूं पढ़ियूं। वाट डिड यू डू इन द हॉलीडेज़, तव्हां मोकलनि में छा कयो। यास्मीन, आई लर्नड टू मेक क्ले टॉयज़। यास्मीन, मूं मिटीअ जा रांदीका ठाहिणु सिखियो। सबा, दैट्स नाइस। सबा, इहो तमामु सुठो। मे बी आई शल लर्न टू मेक क्ले टॉयज़ फ्रॉम यू। शायदि मां बि तव्हां खां मिटीअ जा रांदीका ठाहिणु सिखां। यास्मीन, यू आर वेलकम। यास्मीन, तव्हां खे भली कार।